بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، अॼु जेको क़ाइदो आहे असां सां गॾु इंशाअल्लाह इन जो कोशिशि कंदासीं त शरह मुख़्तसर करे कयूं था। इहो आहे मा उकिल लहमु फबौलुहु वरौथुहु ताहिर वमा अला फला। इन जो मक़सदु इहो आहे त शरीयत में हर शइ जो गोश्त खाइजे थो, हर शइ जो गोश्त खाइणु हलाल आहे, त उन जो पेशाब, उन जो छेणो या उन जी विठ या उन जो पाणी जान जो जेको मर्द जो या नर जो जेको निकिरे थो, त उन जी हर शइ उन जी हलाल आहे। इहो आहे मेन क़ाइदो, कुल्लमा उकिल लहमु फबौलुहु वरौथुहु ताहिर। इहो क़ाइदो असांखे सहूलियत छाजे लाइ कंदो त हींअर माण्हू हले चले थो दुनिया में त ॾिसंदो त कॾहिं वज़ू करे वञे बि थो केॾे त विठ लॻी कबूतर जी, झिरकीअ जी, त छा करे कांव जी लॻी, बाज़ जी लॻी, ॻेरे जी लॻी, छा करे। त इहो सम्झी वञे त जे कोशिशि करे हू सम्झी वियो त ॻेरे जी लॻी आहे, कबूतर जी लॻी आहे, झिरकीअ जी लॻी आहे, त इहे शइ हलाल आहिनि। झिरकीअ कहिड़ियूं बि झिरकियूं जेके आहिनि उहे हलाल आहिनि, पर जे तोतो आहे, बाज़ आहे, कांव आहे, कॿरी आहे, त इहे शइ हलाल न आहिनि। त पोइ उनखे वज़ू वरी करिणो पवंदो। उहा शइ जेकी विठ लॻी उन जी, त उहा उनखे लाहिणी पवंदी या धोइणी पवंदी। पर जे झिरकी आहे, कबूतर आहे, ॻेरो आहे, जेकी शइ हलाल आहे, छो जो हर जॻह ते हर को माण्हू मुख़्तलिफ़ जॻह ते वेठो आहे, उहो सम्झंदो ख़ुदि बि ख़ुदि त हीअ शइ छा आहे ऐं हीअ कहिड़ी आहे। उनखे ख़बर आहे त हिते कहिड़ा जानवर आहिनि, कहिड़ियूं मुसीबतूं आहिनि, त ख़ुदि बि ख़ुदि हाणे इन जो पंहिंजो फ़ैसिलो करे। छो जो मेन शइ हुनखे उहा सम्झी वियो। मेन शइ छा आहे त हर शइ जो गोश्त खाइजे थो, त फबौलुहु वरौथुहु ताहिर वमा अला फला। ऐं जेकी शइ जी हर शइ जो गोश्त नथो खाइजे, त उन जो ॿई छेणो, विठ या पेशाब पलीत आहे। इन मां इहो सहूलियत थींदी इंसान खे त किथे बि मसइलनि मसीतरे थो वञे त ॾिसे थो छेणो लॻो मेंह जो या ॿिए या यानी छेणो कहिड़े बि जानवर जो आहे, मिसाल बकरीअ जो आहे या अहिड़ो जानवर जेको असां खाऊं पियूं था उन जो, त पोइ उन कुझु कोन्हे, उनखे रुॻो हथ सां साफ़ु करे या कीअं बि सालियो निमाज़ पढ़े, छो जो पलीत न आहे, वुज़ू न आहे करिणो। पर जे ॾिस न ही ॾाची जो आहे या ॿकरियुनि जो आहे त ख़ैरु आहे, पर जे गॾा जो लॻे थो त न, पोइ उनखे वुज़ू करिणो पवंदो, छो जो उनखे ख़बर आहे त हीअ शइ खाइण जी न आहे। इहा हिकिड़ी क़ाइदे जो इहो फ़ाइदो आहे त इंसान खे सहूलियत थी वेंदी सम्झ में। ऐं इंशाअल्लाह इन में हदीसूं तमामु घणी अथव, असीं हींअर बसि तकड़ में थोरी शयूं ॿुधायूं था। मिसाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए सल्लू फ़ी मराबिदिल गनम, ॿकरियुनि जे वाड़नि में तव्हां निमाज़ पढ़ी सघंदव। त ॿकरियुनि जा वाड़ जेके आहिनि उते उन्हनि जो विठियूं इहो हूंदियूं छेणा या पेशाब जिते किथे ॿकरी कंदी आहे। ऐं असांखे ॾाचियुनि जे वाड़नि में उलमा चवनि पिया त छाजे लाइ, छो जो ॿी हदीस में अचे थो त फ़इन मराबिदिल इबिल फ़इनल इबिल मस्कूना। ॾाचियूं ऐं उठ जेके आहिनि इन्हनि में सदाईं जिन्नात हूंदा आहिनि, शैतान हूंदा आहिनि। तंहिंजे करे नबी करीम चए थो त इहे केॾीमहिल बि यानी इन्हनि जे वाड़नि में माण्हू निमाज़ न पढ़े। त इहो छो जो हुननि जा छेणा या फोंगड़ियूं जेके लाहे थो उहे पलीत न आहिनि, छो जो पेशाब पी बि सघे थो माण्हू ॾाचियुनि जो, पेशाब ॾाचियुनि जो पी सघे थो। जो नबी करीम ॾे माण्हू आया बीमार हा, हदीस उरनी साहिब बुखारी में, त उन्हनि चयो या रसूल असीं बीमार था, बीमारी असांखे छॾे कान थी। पोइ उन्हनि खे चई त वञी इबिल सदका, नूक सदका, जेके ॾाचियूं बीठियूं आहिनि फी सबीलिल्लाह, उन्हनि जो तव्हां पेशाब जेको आहे पियो ऐं उन सां मखियो वारनि खे, छो जो वार हुननि जा छड़नि पिया ऐं के जल्दी बीमारी पोइ ठीकु थी आहे। त उहो जे पलीत हुजां त नबी करीम ईअं कोन चए। हाँ, ऐं नबी करीम ॾे मोमिनीन उम्मु सलमा चयोसि या रसूल मां ॻरी थी वई हा ऐं तवाफ़ नथी करे सघां, चई त ॾाची ते चढ़ी ऐं तवाफ़ कर। त हाणे ॾाची जे तवाफ़ कंदी अलाह जे घर में त ज़रूरु छेणा लाहींदी, मुटंदी। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि ॾाची ते तवाफ़ कयो। त इहो सभु इन्हनि दलीलनि मां असां मुख़्तसर क़ाइदो था ॿुधायूं, दलील तमामु घणा आहिनि। त इन में इहो असांखे सम्झ में अची वियो त हर शइ खाइण जी
जंहिंजो गोश्त असीं खाई था सघूं हलाल आहे त उन जो छेणो उन जो पेशाब ताहिर आहे। त इहो सूरत इंशा अल्लाह थींदी। अल्लाह करे असांखे तव्हांखे फ़िक़्ह फ़िद्दीन में सहूलत सां ॾिए ऐं सम्झ ॾिए। जज़ाकुमुल्लाह ख़ैर।